झुम बरसी बादल आया, झुम बरसी बादल आया। छुम छुम चेर छिमकाया माँ, छुम छुम चेर छिमकाया माँ। तन अंदर में लगियूं तवारूं, तन अंदर में लगियूं तवारूं, अलफीश कज पाया। जामशोरो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त जामशोरो में लोक फनकार अलण फ़क़ीर जी 25वीं वरसी मल्हाई पई वञे। दुनिया में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी खे मुनफ़रद अंदाज़ में पेश कंदड़ सिंध जे लोक फनकार अलण फ़क़ीर जी 25वीं वरसी इंतहाई सादगी सां मल्हाई वई। अलण फ़क़ीर यादगार कमेटी ऐं जागरता फोरम पारां सिंध यूनिवर्सिटी हाउस सिविल सोसाइटी फेज़ 2 में अलण फ़क़ीर जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े फातिहा ख़्वानी पढ़ी वई। इन मौक़े ते लफ़्ज़नि जी भेटा पेश कंदे संदसि वारसनि सियासी समाजी तंज़ीम जे अॻुवाण मदहन अलण फ़क़ीर जे पुट फेरोज़ अलण, सिंध यूनिवर्सिटी जे मुलाज़िम अॻुवाण मोहम्मद अली घांगरो, रोशन बरमाणी, डॉक्टर राजकुमार रतनाणी, मीर नवाज़ मला, शेख अब्दुल्ला कोहिस्तानी ऐं ॿियनि चयो त सिंध जो लोक रागी मरहूम अलण फ़क़ीर सिंध समेत ॾेह तोड़े परॾेह में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे पैगाम खे वस्ती वस्ती वहण वहण पहुचायो। फ़क़ीर जंहिं आमिरीअ जे शहर में धमाली फ़क़ीर जे घर में जनमु वरितो ऐं हू शुरूअ में त हिकिड़ियूं रेलुनि में चढ़ी ऐं पंहिंजो रोज़गार कंदो हुयो, मज़ाक़ कंदो हुयो ऐं इहो कमु कंदो हो, पर पोइ आहिस्ते आहिस्ते हुन अजरक जो मथे ते तुरो ॿधी ऐं तंबूरे जे तारुनि सां पंहिंजे नींहं जो नातो जोड़े लतीफ़ सरकार जी वाईअ खे, बाबा फुल बुले शाह जे शाइरीअ खे ऐं सचल जे घड़ोलियुनि खे, उन्हनि सभिनी खे खणी सॼी दुनिया में फैलायो ऐं सिंध जी लतीफ़ साईं जी वाईअ खे मशहूरु कराई हुई। जहिड़ी विच न वेठी जेसीं ताणी बाबा साईं जहिड़ा हुया तेसीं ताणी सिंध खे ॻाईंदा रहिया ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे ॻाईंदा रहिया ऐं सिंध खे रिप्रेज़ेंट कंदा रहिया ऐं पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट कंदा रहिया। अॼु उन जी 20वीं वरसी ते अफ़सोस सां चवणो थो पए त ॿिया त ठहियो, चलो सिंध यूनिवर्सिटी ते जो त हू मुलाज़िम हुयो ऐं उन्हनि जी त उहा ज़िमेदारी त आहे पंहिंजी जॻह ते, पर वधि में वधि जेका ज़िमेदारी ठहे थी कल्चर डिपार्टमेंट जी ठहे ऐं सकाफ़त खाते जी ठहे, जंहिंजी बाबा जंहिंखे माना रिप्रेज़ेंट कयो सॼी हुनखे सिंध में पाकिस्तान में, अॼु उहे किथे आहिनि। असां चवंदा आहिनि त पोयरनि जी का हुनजी वार कयो या हुनजे पुटनि जी, असां नथा चऊं त असांखे का शइ ॾियो। इवन असां पाण तव्हांजी मदद करण लाइ तयारु आहियूं, जिते तव्हां अचो या हुनजी को ताज़ियती मेड़ा को ठाहियो या का अहिड़ी का तकरीब कराए या हुनखे एप्रिसिएशन ॾियो त बाबा हू सिंध जो हिकु वॾो अज़ीम गायक हो। मां त हुनखे मौसीकार या गायक त न चवंदुसि, छो जो गायक ऐं उहे ठाहिया वेंदा आहिनि, पर हीअ जेके हूंदा आहिनि गॉड गिफ्टेड हूंदा आहिनि। अलण फ़क़ीर बाबा साईं जहिड़ा जेके फ़नकार हूंदा आहिनि, इहे फ़नकार हूंदा आहिनि, इहे हिकिड़े कुदरती दात जा हिकिड़ा ठहियल हूंदा आहिनि जेके पंहिंजे अंदर में हिकु शइ हिकु शख़्सियत रखंदा आहिनि। सिंध जे लोक क़ौमी लिबास पटके अजर खे हिकु नए अंदाज़ में पिणु पेश कयो। हिन क़ौमी फ़नकार पंहिंजी सिंधी ॿोली ऐं सकाफ़त खे उजागर करण में वॾो किरदारु अदा कयो। हिन जा कलाम अॼु बि सिंध समेत ॾेह तोड़े परॾे में गूंजी रहिया आहिनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।